खुज़दार में स्कूल बस ते हमलो, शागिर्दाणनि समेत 5 ॼणा शहीद थी विया। 0 पॉइंट पर धमाको थियो, बस में सवार 80 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। बलूचिस्तान जे इलाइक़े खुज़दार में स्कूल जी बस ते दहशतगर्दनि हमलो कयो। भारतीय सहूलियतकारनि स्कूली बस खे निशानो बणायो। बुज़दिलानी कार्रवाई में मुलविस सहूलियतकारनि ऐं ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾिनी वेंदी। भारत जूं प्रॉक्सीज़ बलूचिस्तान ऐं केपी में नाकामी खां पोइ बुज़दिलानियूं कार्रवाइयूं कनि पयूं। भारत जो कूड़ ते बदल चहिरो सॼी दुनिया ते आॾो आंदो वेंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर बलूचिस्तान जे हंगामी दौरे ते कोयटा पहुची विया। वज़ीर-ए-आज़म जी खुज़दार में स्कूल बस ते दहशतगर्दनि जे हमले में सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। शहीद ॿारनि ऐं उस्तादनि जे वारसनि सां ॾुख ऐं ताज़ियत इज़हार। वाक़िए में मुलविस ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई जो हुकुम। ज़ख़्मियुनि खे तरजीही बुनियादनि ते बहितर तिबी इमदाद फ़राहम करण जी हिदायत। शहबाज शरीफ़ चयो त भारतीय सरपरस्ती में दहशतगर्दनि शागिर्दनि ऐं उस्तादनि ते हमलो कयो। भारत जी सरपरस्ती में पलजंदड़ दहशतगर्दनि खे सज़ा ॾियारी वेंदी। मासूम ॿारनि ते हमलो इंतहाई वहशियाणो ऐं गैर इंसानी ॾोह आहे। भारत पाकिस्तान में दहशतगर्दी कंदड़नि जी मदद में मुलविस आहे। आलमी सतह ते भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दी खे बेनकाब कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां खुज़दार में स्कूल बस हमले जी मुज़म्मत। शहीदनि जे पोरनि सां ताज़ियत जो इज़हार। स्कूली ॿारनि खे दहशतगर्दी जो निशानो बणाइण बुज़दिली जी इंतिहा करार। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त दहशतगर्दीअ जा अहिड़ा वाक़िया पाकिस्तानी क़ौम जे हौसले खे कमज़ोर नथा करे सघनि। खुज़दार में दहशतगर्दी कंदड़ समूरे जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियारी वेंदी। हू शहीद ॿारनि जे ख़ानदाननि जे ॾुख में बराबर जो शरीक आहे। मासूम ॿारनि खे निशानो बणाइण भारत जी बुज़दिली आहे। पाकिस्तान खां शिकस्त खां पोइ भारत अहिड़ियूं बुज़दिलाड़ियूं कार्रवाइयूं करे रहियो आहे। ही का हक़ जी जंग न, पर भारतीय प्रॉक्सीज़ आहिनि। पाकिस्तानी क़ौम ऐं फ़ौज भारतीय साज़िशुनि ख़िलाफ़ मुतहद आहे। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी कोयटा में न्यूज़ कॉन्फ्रेंस में चवण आहे त अफ़गान हुकूमत दोहा में वाइदो कयो त संदसि ज़मीन कंहिं जे ख़िलाफ़ इस्तेमाल न थींदी। हमले जो हिसाब वरितो वेंदो। रियासत पंहिंजा वसीला क़तब आणींदी। सभु कुझु करे सघे थी। अमरीकी सफ़ारतखाने तरफ़ां बि खुज़दार में स्कूल बस ते दहशतगर्द हमले जी मज़म्मत। अमरीका जे वक़्ती सफ़ीर नेटली बैकर चयो आहे त मासूम ॿारनि जो क़त्ल सम्झ खां ॿाहिरि आहे। कंहिं बि ॿार खे स्कूल वेंदे ख़ौफ़ जो शिकार न थियणु घुरिजे। अमरीका पाकिस्तान में उन्हनि माण्हुनि सां गॾु बीठल आहे जेके तशदुद जे ख़ात्मे लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। वाशिंगटन पंहिंजनि प्यारनि खे विञाईंदड़ कुटुंबनि सां ग़म में बराबर जो शरीक आहे। जंग जे दौरान इसराइल भारत जी वॾी मदद कई आहे। जंग खां पहिरीं इसराइल जा 150 सिख्या वरितल माण्हू भारत आया। जंग मसइलनि जो हल न आहे, जटादार अमनी महफ़ूज़ मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल संदसि चवण आहे त भारत सां कश्मीर तकरार, पाणी वापार ऐं दहशतगर्दी जे हवाले सां ॻाल्हियूं थींदियूं। भारत ॻाल्हियुनि में कंहिं टे मुल्क जी शिरकत ते राज़ी न आहे। टे मुल्क में ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो सुठो थी सघे थो। भारत पाणी खे हथियार तौरु इस्तेमाल करे रहियो आहे। एटमी मुल्कनि जी जंग थी त नतीजा रुगो पाकिस्तान ताईं महदूद न रहंदा। दहशतगर्दीअ सबबि पाकिस्तान सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। दहशतगर्दीअ मां ख़िते खे पाक करण लाइ को हल कढण जी ज़रूरत आहे। असां पाकिस्तान जो अमन जो पैगाम सॼी दुनिया में पहुचाए रहिया आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो वज़ीर-ए-आज़म अणधुरी जांच लाइ आछ कई। भारत जो मौक़िफ़ तमामु घणो कमज़ोर आहे। हिंदुस्तान सिंध तास मुआहिदे जी भञकड़ी कई। पाणी मसइले जो हल कढणु घुरिजे। पाकिस्तान जो अमन इस्तेहकाम ऐं तरक़ी वारो पैगाम आहे। ज़िम्मेवार रियासत तौरु पंहिंजी ज़िम्मेवारियूं खां आगाह आहियूं। पहलगाम वाक़िए खां पोइ भारत सबूत ॾियण बदिरां इल्ज़ाम हयां। पाकिस्तान अमन जो ख़्वाहिशमंद आहे। जेकॾहिं जंग मड़ी वञे थी त पाकिस्तान जंग लाइ बि हर वक़्तु तयारु आहे। जेकॾहिं जंग घुरिजे त पोइ जंग ई सही। पाक फ़ौज जे तर्जमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो BBC खे इंटरव्यू सां चवण आहे त भारत कूड़े मौक़े जे बुनियाद ते बाहि सां खेॾी रहियो आहे। पाकिस्तान ऐं भारत जे विच में एटमी जंग रुगो बेवकूफ़ी हूंदी। एटमी जंग ॿिन्ही मुल्कनि जे लाइ तबाही जो कारण बणिजंदी। एटमी जंग तसवर न करण जोॻो ख़्यालु हुअणु घुरिजे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जे एज़ाज़ में गार्ड ऑफ ऑनर वारी तक़रीब। फील्ड मार्शल जी GHQ में शहीदनि जे यादगार ते हाज़िरी। बुलंद जी चादर चाढ़े दुआ घुरियाई। शहीदनि खे भेटा पेश। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवण आहे त एज़ाज़ सॼी क़ौम ऐं पाकिस्तान जे बहादुर फ़ौजी जवाननि जे नाम आहे। पाकिस्तान चीन सीपेक मंसूबे खे अफ़गानिस्तान ताईं वधाइण ते इतफ़ाक़ करे वरितो। बीजिंग में
पाकिस्तान, चीन ऐं अफ़गानिस्तान जे परॾेही वज़ीरनि विच में गैर रस्मी मुलाक़ात। इन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि पारां सीपे खे अफ़गानिस्तान ताईं वधाइण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि मुलाक़ात दौरान खिते में दहशतगर्दी जो गॾियल मुक़ाबिलो करण ते बि इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। सिंध सरकार तरफ़ां पोलियो ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस जो ऐलान। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई टास्क फोर्स जो अहम इजलास। सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेजो ऐं मकानी इदारनि वारे वज़ीर सईद गनी समेत ॿियनि अमलदारनि जी शिरकत। हलंदड़ साल सिंध में 4 ऐं सॼे मुल्क में पोलियो जा 10 केस ज़ाहिर थिया। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। वालिदैन उस्तादनि ऐं वर्कर्स खे गॾिजी हर ॿार खे वैक्सीन ॾियणी पवंदी। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ख़िताब। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे घर साड़ वारे वाक़े जी मुल्ज़म। सन चवण आहे त पुरतशद्दुद वाक़िया कंहिं बि महज़िब मुआशरे में क़बूल जोगा नाहिनि। ज़ियाउल हसन लंजार हिकु बावकार सियासतदान ऐं अवाम जो चूंडियल नुमाइंदो आहे। घरू वज़ीर जे घर ते हमिलो सिंध हुकूमत ते हमले जे बराबरि आहे। अफ़सोसनाक वाक़े में मुलविस जवाबदारनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। कानून लागू कंदड़ इदारा जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾियनि। सिंध हुकूमत ऐं पीपी क़यादत घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सां गॾु बीठल आहे। भारत जे ख़िलाफ़ तारीख़ी फतह ते सभिनी खे वाधायूं ॾियां थी। पाक फ़ौज जे बहादुर जवाननि भारतीय राफेल जहाज़नि खे फ़ेल करे छॾियो। भारतीय अगराई जे ख़िलाफ़ भरपूर कामयाबी ते हथियारबंद फ़ौजुनि ते सलाम पेश करियां थी। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो लाहौर में नवाज़ लीग जी पार्लियामानी पार्टी जे इजलास खे ख़िताब। सिंध जे नौजवाननि लाइ AI ऐं IT जा कोर्स फौरी तौर शुरू कया वञनि। सिंध जे चीफ सेक्रेटरी स्टेबिटा खे हिदायत करे छॾी। आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि स्टेबिटा जो इजलास। चीफ सेक्रेटरी चयो आहे त स्टेबिटा जदीद ऐं मार्केट जे घुर्जुनि मुताबिक़ कोर्स मुतारिफ़ कराए। स्टेबिटा मां ग्रेजुएशन कंदड़ रुगो 35% शागिर्दनि खे नौकरियूं मिलनि थियूं। स्टेबिटा मां ट्रेनिंग हासिल कंदड़नि लाइ रोज़गार खे 100% यकीनी बणायो वञे। लाड़काणे जे वापारियुनि मोहनजोदड़ो एयरपोर्ट खे फ़ाल बणाइण जो मुतालबो करे छॾियो। लाड़काणो डिवीज़न मईशत जे हवाले सां वॾी अहमियत रखे थी। लाड़काणे में हर साल अटकल 2,42,000 मैट्रिक टन चांवरनि जी पैदावार बि थिए थी। सॼी सिंध में चांवरनि जे 650 कारखाननि मां 500 कारखाना लाड़काणे में आहिनि। लाड़काणो चैम्बर ऑफ कॉमर्स जो सदर ऐं वज़ीर आज़म खे ख़त। वापारी बिरादरी जो चवणु आहे त मोहनजोदड़ो एयरपोर्ट 2017 खां गैर फ़ाल हुजण करे लाड़काणे डिवीज़न जा वापारी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था। मोहनजोदड़ो एयरपोर्ट खे फौरी तौर ते बहाल कराए हवाई सफ़र जूं सहूलतूं यकीनी बणाई वञनि। फ़कीराबाद जो रहवासी घोटकी मां कार समेत अगवा वारसनि खां 2 करोड़ रुपया भुङ तलब। ॻोठ काइम खान चांडियो जो रहवासी अब्दुल रहमान चांडियो घोटकी मां अगवा थी वियो। वारसनि जो चवणु आहे त अब्दुल रहमान चांडियो कराची खां लाहौर वञे पियो त घोटकी वेझो अगवा कयो वियो। धाड़ेलनि संदसि बाज़ियाबी लाइ 2 करोड़ रुपया भुङ तलब कयो आहे। हू ग़रीब मिसकीन आहिनि। एतिरा पैसा किथां आणींदा? नौजवान खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे। ख़ैरपुर मां 2 नींगर गुम। वारसनि पारां अगवा जो शख़्स आहे। लुकमान वारे इलाइक़े मां नींगर अब्बास बबर ऐं हमज़ा सुहाग गुम थी वियो। इतला बावजूद पुलिस को तहरुक न वरितो। वारिस परेशान ॻोल्हा में मदद जी अपील।